नाज़रीन खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है तालीम वाले सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो है त सिंध के समूरनि स्कूलनि में फर्नीचर की खोट है। गुज़िरियल 11 सालन दौरान फर्नीचर नाहे ख़रीद किया वियो। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है लाड़काने में मीडिया से ॻाल्हाईंदे सरदार शाह चयो है त फर्नीचर की ख़रीदारी डिवीज़न सतह ते कई वेंदी। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। तालीम वाले सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त सिंध के समूरनि स्कूलनि में फर्नीचर की खोट है। गुज़िरियल 11 सालन दौरान फर्नीचर नाहे ख़रीद किया वियो। लाड़काने में मीडिया से ॻाल्हाईंदे सरदार शाह चयो त फर्नीचर की ख़रीदारी डिवीज़न सतह ते कई वेंदी। 2 या 4 महीननि में फर्नीचर की खोट ख़त्म कई वेंदी। सरदार शाह चयो त नयन भर्तियुनि खां पोइ उस्तादनि जी खोट ख़त्म थी वेंदी। उस्तादनि जी भर्तियुनि जे मामले ते कंहिं बि जाइ तां शिकायत नाहे मिली। तालीम वारे वज़ीर चयो त हू चाहे थो त मार्कूं घटि करे 40% ते अचनि। 3 सालनि जे अंदरि असांखे पढ़ियल लिखियल उस्ताद मिली वेंदा। तफ़सील वठंदासीं लाड़काने मां रशीद समोखा। रशीद आगाह कजो तालीम वारे वज़ीर जो वधीक छा चवणो? जी बिल्कुल तालीम के सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी तालीम खातिर ऑफिसरनि ऐं पीपुल्स पार्टीअ सां लाॻापियल जेकी आहे उहा अॻवान सां गॾिजाणी थी आहे, जंहिंमें MP ऐं MN समेत जेको आहे मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि स्कूलनि जा ऐं जेके MP आहे हिज़्बुल आहे बुगियो ऐं पॉलिटिकल सेक्रेटरी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो जमील मंसूबो उन्होंने में शिरकत कई है। इनमें जेको आहे इहो ॿुधायो वियो आहे त फर्नीचर की खोट रुगो सरदार शाह जो चवणु आहे त रुगो लाड़काने में न पर सॼी सिंध में आहे ऐं SMS जेको फंड आहे उन जा पैसा भी जेको आहे वठण बाद सही ख़र्च न पिया थियनि ऐं ॿारहाड़ी वारनि स्कूलनि में बेंच के हेड मास्टर हिकु कोको भी नथो हणाए। सरदार शाह जो वधीक इहो चवणु आहे त उहो फर्नीचर साड़े ऐं मच कचहरियुनि में इस्तेमालु कयो पियो वञे। ऑफिसरनि जेको आहे जाइज़ो वठन कोन पा ऐं हफ़्ते अंदर ही फर्नीचर ॾियण लाइ शुरूआत थींदी। तालीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जो वधीक जेको आहे मीडिया टाक कई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक उन इहो चवणु आहे त गुज़िरियल 11 सालनि में फर्नीचर नाहे ख़रीद कयो वियो ऐं फर्नीचर की ख़रीदारी डिवीज़न सतह ते कई वेंदी। 2 या 2 या 4 महीननि में फर्नीचर की खोट ख़त्म थी वेंदी ऐं जेकॾहिं 3 ॾींहंनि अंदरि उस्तादनि जी खोट मां जेकॾहिं हिते रहां त 3 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे उस्तादनि जी खोट ख़त्म थी वेंदी। ऐं वधीक सरदार शाह जो इहो चवणु आहे त उस्तादनि जी भर्तीअ वारे मामले तां कंहिं भी जाइ तां शिकायत न मिली आहे। मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि उहा आहे त मार्क्स घटि में घटि 40% अचनि ऐं 3 सालनि जे अंदरि असांखे पढ़ियल लिखियल उस्ताद मिली वेंदा। उनजो चवणु आहे त हिन टेस्ट खां पोइ ऐं वधीक उन इहो चवणु सरदार शाह त छोकिरियुनि खे रिआयत ॾेई सघूं था छो त ॻोठनि में भी जेको आहे तालीम जो मामिलो आहे। ऐं उन वधीक सरदार शाह जो चवणु आहे त टैक्स बोर्ड जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। उन तरफ़ां गुज़िरियल साल कोताही कई वई। उन सेक्रेटरी उन मामले की इंक्वायरी पिणु करे रहियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।